बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मसाइल तरावी। अॼु जो पहिरियों मसइलो आहे त 20 रकात तरावी सुन्नत मुअक्कदा आहिनि। उन ते ख़ुलफ़ाए राशिदीन रज़ियल्लाहु अन्हुम अजमाइन पाबंदी कई आहे ऐं उम्मत जो उन ते इजमा आहे। उन खां घटि पढ़णु दुरुस्त न आहिनि ऐं 20 रकात तरावी जो इनकार करण वारो ख़ुदि बि गुमराह आहे, ॿियनि खे बि गुमराह करण वारो आहे। बहवाला अबू दाऊद बहर अद्दुर मअर्रद किताब सलात बाबुल वित्र वन नवाफिल मबहसु सलात तरावी सफ़ो नंबर 43। 8 रकात तरावी में क़ुरान ख़त्म करण जो हुकुम। 8 रकात तरावी में क़ुरान मजीद ख़त्म करण सां क़ुरान मजीद जे ख़त्म करण जी सुन्नत अदा थी वेंदी, मगर 20 रकात तरावी पढ़ण जी सुन्नत अदा न थींदी। बहवाला रद्दुल मुख्तार मबहसु सलातिल वित्र। आखिरी रकातुन में इमाम इशा जे आखिरी रकातुन में किरात बुलंद आवाज़ सां पढ़ी त सहव जो सजदो लाज़िम थींदो। इशा जी आखिरी 2 रकातुन में किरात आहिस्ता पढ़णु लाज़िम आहे। सजदे तिलावत जे मुतालिक़ कुझु मसाइल आहिनि। सजदे आयत सजदा हिननि जॻहनि ते न पढ़णु घुरिजे। जुमे, ईदैन ऐं आहिस्ता वारी नमाज़ुनि में सजदे जी आयत न पढ़णु घुरिजे, छो जो सजदे करण में मुक़्तदिन खे इश्तिबाह जो ड्रिज हूंदो। हिकु आयत सजदा जी तिलावत हिक ई मजलिस में मुतअद्दिद बार कई वई त हिकु ई सजदो वाजिब थींदो। जेकर सजदे जी हिकिड़ी आयत पढ़ी वञे पोइ उहा ई आयत मुख़्तलिफ़ माण्हुनि खां ॿुधी वञे त हिकु ई सजदो वाजिब थींदो। इन जो हवालो आहे रद्दुल मुख्तार किताब सलात बाब सुजूद तिलावा, अल बहरुर राइक किताब सलात बाब सुजूद तिलावा, अल फतावा हिंदिया किताब सलात अल बाब असालिस अशर फी सुजूद तिलावा। जेकॾहिं ॿुधण वारे मजलिस न मटाई त हिकु ई सजदो वाजिब थींदो। ख़्वाह पढ़ण वारे जी मजलिस मटिजी वञे या न मटिजे। अगरि जेकर ॿुधण वारे जी मजलिस मटिजी थी वञे त उन ते मुतअद्दिद सजदा वाजिब थींदो आहे, ख़्वाह पढ़ण वारे जी मजलिस मटिजे या न मटिजे। जेकर पढ़ण वारे जी मजलिस मटिजी थी वञे त उन ते बि मुतअद्दिद सजदा वाजिब थींदा। ऐं इन जो हवालो आहे अल फतावा हिंदिया किताब सलात अल बाब सालिस अशर फी सुजूद तिलावा। मजलिस मटिजण जूं 2 सूरतूं आहिनि, हिकु हक़ीक़ी बि हुकुमी। जेकर जॻह मटिजी वञे त हक़ीक़ी तौर ते मजलिस मटिजी थी वञे, ऐं जॻह नथी मटिजे बल्कि कोई अहिड़ो फेल सादिर थिए थो जंहिं मां इहो सम्झो थो वञे त पहिरियों कमु ख़तमु करे हाणे ॿियो कमु शुरू कयो वियो आहे त इहा हुकुमी आहे। हक़ीक़ी जो मिसाल 2 घर जुदा जुदा हुजनि, हिकु घर में सजदे जी आयत तिलावत करण खां पोइ ॿिए घर में हलियो वियो ऐं उते वञी करे उन आयत खे ॿीहर तिलावत कई। वाज़े रहे त हिकु जॻह खां ॿी जॻह जी तब्दीली जे लाइ 1-2 क़दम खां ज़्यादा हलणु ज़रूरी आहे। सवार थी करे तिलावत कई पोइ लही करे ॿीहर तिलावत कई त उन में हक़ीक़ी तौर ते मजलिस मटिजी वेंदी। हुक्मी जो मिसाल ईअं आहे, सजदे जी आयत तिलावत करे 2-1 लुक़मा खाई वरितई ऐं कहीं 2 या 1 कलमे खां वधीक ॻाल्हाए वरितई, या सुम्ही पियो या ख़रीदो फ़रोख़्त में मशगूल थी वियो त उन सूरतुनि में हुक्मी तौर ते मजलिस मटिजी वेंदी आहे। ऐं जेकर 1-2 लुक़मनि खां ज़्यादा न खाधई
कंहिंखां बि हिकु ॿ कलमा ज़्यादा न ॻाल्हायईं ऐं लेटी करे न सुतो, बल्कि वेठे वेठे ईअं निंड जी सूरत पैदा थी असि इन्हनि सूरतुनि में मजलिस न मटिबी। अहिड़ी तरह कोई तस्बीह पढ़णु लॻो या वेहण खां बीह रहियो तॾहिं बि मजलिस मुख़्तलिफ़ न थींदी। आख़िरी मसइलो आहे, जेकॾहिं हिकु आयत सजदा मुतअद्दद दफ़ा हिक ई मजलिस में पढ़ी वञे, इख़्तियार आहे सभ खां पोइ सजदो कयो वञे या पहिरीं तिलावत खां पोइ, छो जो हिकु ई सजदो पंहिंजे माक़बल ऐं माबाद जे तिलावत जे लाइ काफ़ी आहे, मगर एहतियातुनि में आहे त सभ खां पोइ सजदो कयो वञे। ऐं इन जो हवालो आहे बहरुर राइक़ किताबु सलात बाबु सुजूद तिलावा।